नाज़रीन, सिंध ऐं पंजाब समेत मुल्क में चौमासी जी बरसातुनि जे ॾहें सिलसिले जो अलर्ट जारी कयो वियो आहे। पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 6 खां 9 सेप्टेम्बर ताईं किथे हल्की ऐं किथे तेज़ वसकारे जी अॻकथी कई वई आहे। सिंध में बि सुभाणे खां 9 सेप्टेम्बर ताईं बरसात जो इम्कान आहे। कराची, थरपाकर, उमरकोट, मिरपुखा, सांगड़, खैरपुर, भटियारी, डंडो, अल्हायार ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसात पवंदी। मौसमियात खाते मूजिब कराची में 8 खां 10 सेप्टेम्बर ताईं गज गोड़ सां तेज़ बरसात पइजी सघे थी। हेठाई वारे इलाइक़नि में पानी बीहण ऐं अर्बन फील्डिंग जो ख़दशो आहे। एक बार के ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। सिंध ऐं पंजाब समेत मुल्क में चौमासी जी बरसातुनि जे ॾहें सिलसिले जो अलर्ट जारी कयो वियो आहे। पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 6 खां 9 सेप्टेम्बर ताईं किथे हल्की ऐं किथे तेज़ वसकारे जी अॻकथी कई वई आहे। सिंध में भी सुभाणे खां 9 सेप्टेम्बर ताईं बरसात जो इम्कान आहे। कराची, थरपाकर, उमरकोट, मिरपुखा, सांगड़, खैरपुर, मटियारी, डंडो, अल्हायर ऐं ॿिनि इलाइक़नि में भी बरसात पवंदी। मौसमियात खाते मूजिब कराची में 8 खां 10 सेप्टेम्बर ताईं गज गोड़ सां तेज़ बरसात पइजी सघे थी। हेठाई वारे इलाइक़नि में पानी बीहण ऐं अर्बन फील्डिंग जो ख़दशो आहे।